निगरान वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। 8 नुकाती एजेंडा जारी। ज़रियनि जो चवणु आहे त काबीना इजलास में मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इक़्तिसादी राब्ता कमेटी इजलास जा फ़ैसिला मंज़ूरी लाइ इजलास में पेश कया वेंदा। काबीना खां तवानाई कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि वरिती वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कराची में पार्टी जे अॻुवाननि सां धारदार मुलाक़ातूं कंदो। पीपल्स पार्टी सिंध पार्लियामानी पार्टी जो इजलास सुभाणे शाम थींदो। नवां चूंडियल असेंबली मेंबर शिरकत कंदा। सिंध असेंबली जो इजलास छंछरु 24 फ़रवरी ते घुराइण जो इम्कान। पंजाब जो गवर्नर केरु थींदो? पीपल्स पार्टी पंजाब में गवर्नर लाइ मखदूम अहमद महमूद, कमर ज़ुमान कायरा ऐं नदीम अफ़ज़ल चंद जे नालनि ते ग़ौर शुरू करे छॾियो। मखदूम अहमद महमूद गवर्नरशिप लाइ मज़बूत उम्मीदवार। मुस्लिम लीग नून ऐं एमक्यूएम पाकिस्तान हुकूमती सेटअप में गॾिजी हलण ते इतफ़ाक़। गवर्नर कामरान तिसूरी, मुस्तफ़ा कमाल ऐं डॉक्टर फारूक सत्तार ते बदल एमक्यूएम जे वफ़द जी नून लीग सदर ऐं वज़ीर आज़म जी उम्मीदवार शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। जारी कयल पधिराई में चयो वियो त वसीलनि, इख़्तियारनि ऐं इक़्तिदार जे मुनसिफ़ाणी विर्छ खे यकीनी बणाइण जी बुनियाद ते हुकूमत साज़ी जो सिलसिलो अॻिते वधायो वेंदो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मिथ्यू मिलर चयो आहे त पाकिस्तान में हुकूमत ठहण खां अॻु उन ते तबसरो न कंदा। कंहिं बि मुल्क में सियासी इतिहाद उन मुल्क जो पंहिंजो फ़ैसिलो हूंदो आहे। चूंडुनि में मुदाख़लत ऐं धांधलीअ जे इल्ज़ामनि जी मुकमल जांच ॾिसणु चाहिनि था। पाकिस्तान में इज़हार राय जी आज़ादी ते पाबंदियुनि बाबति रिपोर्टनि ते ॻणिती आहे। हू इज़हार राय जी आज़ादी जो एहतराम ऐं सोशल मीडिया ताईं पहुच खे बहाल करण जो मुतालबो कनि था। मीरपुर ख़ासि बरसां शादी तक़रीब जी दावत में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 50 खां वधीक माण्हू बेहोश थींदड़नि में मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। तबी इमदाद लाइ मीरपुर ख़ासि अस्पताल आंदा विया। वारसनि जो चवणु आहे त शादी में वॾे गोश्त जो कोरमो खाइण सबबि सननि माण्हू बेहोश थी विया आहिनि। डॉक्टर जो चवणु आहे त ख़राब खाधो खाइण सबबि फूड पॉइज़निंग थी आहे। सननि हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। गज़ा ते इसराइल जी दहशतगर्दी जारी। 105 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। शहीदनि जो अंग 29,343 थी वियो। ताज़नि हमलनि में वधीक 35 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली जंगी जहाज़नि जी रफ़ा ऐं ख़ान यूनिस ते बमबारी। देर अल बला में घर ते हवाई हमले में 25 ॼणा शहीद थी विया। अल नसीरात पनाहगीर कैंप ऐं ज़ैतून महले ते हमले में केतिरा ई फ़लस्तीनी शहीद। गज़ा ते इसराइली हमले में 10 कैदी मारिजी विया। परॾेही मीडिया जो चवणु आहे त इसराइली फ़ौज खे ॼाण हुई त केतिरा कैदी इमारत में मौजूदु आहिनि। ख़ान यूनिस में अल नसर अस्पताल मौत जे वादी बणिजी वई। सिहत वारे आलमी इदारे जो चवणु आहे त अल नसर अस्पताल में 8 मरीज़नि ऑक्सीजन न मिलण सबबि दमदणी हवाले कयो। ऐं पाकिस्तान सुपर लीग में लाहौर कलंदर्स जी मुसलसल टी शिकस्त। मुल्तान सुल्तान लाहौर कलंदर्स खे 7 विकेटुनि तां हाराए छॾियो। मुल्तान सुल्तान तरफ़ां मोहम्मद रिज़वान 82 रन्सनि जी शानदार इनिंग्स। इफ्तिखार अहमद 11 बालनि ते 34 रन्सनि जी इनिंग्स खेॾी फतेह में अहम किरदारु अदा कयो। पहिरीं मैच में कराची किंग्स पेशावर ज़ल्मी खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी।